ॿी अहम ख़बर बि अवां सां शेयर कंदासूं त राजा रियाज़ क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर थी वियो आहे। राजा रियाज़ खे 16 मेंबरनि जी हिमायत हासिल हुई। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदासूं त राजा रियाज़ क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर थी वियो आहे। राजा रियाज़ खे 16 मेंबरनि जी हिमायत हासिल हुई, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदासूं त राजा रियाज़ क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर थी वियो आहे। राजा रियाज़ खे 16 मेंबरनि जी हिमायत हासिल हुई। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदासूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासूं त राजा रियाज़ क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर थी वियो आहे। राजा रियाज़ के 16 मेंबरनि जी हिमायत हासिल हुई। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे।